तव्हांखे रेस अकबर ख़ान घुरायो आहे, जल्दी कयो। कुछ ॾींहं असां हिते आहियूं, जीअं ई टाइम मिलियो न रेस वटि ईंदासीं। अरे टाइम छा मिलंदो, हिन महिल ई हलो, ॿाहिरि गाॾी तव्हांखे खणण लाइ आई आहे। अरे कननि खां बोड़ो ई कमदार या कननि जा पर्दा कम कोन था कनि। चयोसीं न त कुझु ॾींहं असां हिते आहियूं, हाणे हल। इहा जेकी गाॾी किराए ते कया हुई न, इन फौरन हितां वठी हल। अरे हलंदा त तव्हांजा वॾा बि, छो त मां या कमदार अंब अहिड़ा ॾींदोसांव ॾंब जो खंभ खंभ थी वेंदो। कहिड़ा करियो 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 अबो ई अबा, निकिरो निकिरो निकिरो, हलो हलो हलो। मूंखे रेस जो हुकुम आहे त हिननि खे वठी वञा। तुंहिंजे रेस जा हुकुम हिते त हलण वारा न आहिनि, न आहिनि हिते हलण वारा। ओ बा, अबा हथ कढोसि, मरी पवंदो बा। पोइ हितां पेर ड्राहियो। मूं छा चयो? हितां पेर ड्राहियो। हलो हितां फुटो। राम राम सॼो मासूम खे। हाणे तव्हांखे ख़बर आहे त दरिया खान जा हथ खड़ा हलंदा आहिनि, पोइ बि तव्हां बकवास कान था पढ़ो। सही माफ़ी हिननि खे माफ़ी मिले। उतो 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 हलो खंभ खंभ थी वेंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।